अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात इज़ाम, ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह जा वॾा वड़ अणगणिया एहसान लातादाद थोड़ा जंहिं करीम रब असांखे हीअ भलारी महफ़िल नसीब कई। मदीने वारे साईं जे मीलाद जी महफ़िला सोहणे नबी जो शान ॿुधंदासीं ॿुधाईंदासीं। दिलियुनि खे हाज़िर करे पंहिंजी गुफ्तगू ऐं चुरपुर के बिल्कुल बंद करे गौर ऐं फिक्र सां मुझे सोहणे नबी जो शान ॿुध। अल्लाह कंदो त मदीने वारे जो सभिनी के दीदार थींदो। रब जा वॾा करम आहिनि जो असां के रब मदीने वारे साईं जे दर जो गुलाम बणायो आहे। जंहिं नबी जी इज्जत ऐं अज़मत, शान ऐं शौकत, रिफ़अत ऐं बुलंदी, मान ऐं मकाम अल्लाह पाण पंहिंजे पाक कलाम में थो बयान। वो नबी असां के मिलियो जेको सारी कायनात जे अंदर सब खां अव्वल ऐं सभिनी इंसानन में सभिनी खां वधीक अजमलुन्नास ऐं अहसनुन्नास, हुस्न ऐं जमाल में सभिनी माण्हुनि खां वधीक सुहिणो। वो नबी मिलियो जेको अजवदुन्नास आ, सभिनी इंसाननि खां वधीक सखी आ। अशजउन्नास आ, सभिनी इंसाननि खां वधीक बहादुर आ। जंहिं नबी जो इस्म भी बेमिसाल आ त जिस्म भी बेमिसाल आ। जे मुझो नबी ॻाल्हाए त ॻाल्हाइण बेमिसाल आ, जे हले त हलण बेमिसाल आ, जे निहारे त निहारण बेमिसाल आ। जे मुझो महबूब मदीने वारो साईं
ये गुजरी वने तो ट्रे ट्रे ॾींहंनि ताईं गलियूं भी खुशबूदार थी वञनि। जने ॾिठो उन्हनि खां पुछ त मदीने वारे जो शान छा आहे। जे ॾिठो ई नाहे उहो चवे तो नबी असां वांगुरु बशर हो, असां वांगुरु इंसान हुयो, पर जन जानिब जा जलवा ॾिठा उन्हनि खां पुछ त नबी कीअं हुयो। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब जो प्यारो असहाबी सही बुखारी ऐं सही मुस्लिम जी मुत्तफ़क़ुन अलैहि हदीस आ। हजरत अनस बिन मालिक तो रिवायत करे त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहसन नास। मुझो सोनो नबी सभिनी इंसानन का वधीक सोहणो हो। जे दिल ठरई त चओ सुभान अल्लाह। व अजवद नास। मदीने वारो सभिनी इंसानन का वधीक सखी ऐं खैरातुन वंडण वारो हुयो। व अशजा नास। मुझो सोहणो नबी सभिनी इंसानन का वधीक बहादुर ऐं पहलवान हुयो। वलकद फज़िया अहलुल मदीनते ज़ात लैलतिन फंतलक नास क़िबल सौते। हिकड़ी रात मदीने शरीफ में हिकड़ो वडो धूड़ियो थियो, ठकाव थियो, वडो जोरदार आवाज थियो। थींदो आहे न को आवाज थींदो, को ठड़को को खड़को थींदो त माण्हू निकिरंदा आहिनि अदाई छा थियो थींदो आहे न। माण्हुनि जी आदत आहे कंहिं पासे नु रड़ थींदी दाह थींदी त माण्हू होॾे वेंदा। माण्हू मदीने जा निकता त ॾिसूं त इहा हकल किथों आई, इहो आवाज़ छाजो थियो। हे अञा वञनि पिया त मदीने वारो ओॾो आवाज़ खां थियो मोटियो आयो पे। फस्तक़बलहुम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कद सबकन नास इल सौत। सभिनी माण्हुनि खां अॻ में उन हैबतनाक आवाज़ ॾे मदीने वारो साईं सभिनी खां अॻ में वञी पहुतो। वह यक़ूल लन तुराऊ लन तुराऊ लन तुराऊ। ड्रिज न कयो, खौफ न कयो, मां ॾिसी आयो आहियां, का बि ॻाल्हि कोन्हे, फिकुर न कयो। मदीने वारो मतां हैबतनाक आवाज ॿुधी ड्रिना हुजो, मां तव्हां खां अॻ में थी मोटी आयो आहियां। माण्हू को हैबतनाक आवाज ठका ठुकी थींदी आहे, वेंदा ड्रिजंदा यार, ख़बर न आहे छा आहे ठका ठुकी थी आहे मतां मां नई नई आवी में अची वञा, माण्हू ड्रिजंदा आहिनि। पर मदीने वारे साईं जी बहादुरी तो हजरत अनस बयान करे त माण्हू अञा घरनि मां मस पे निकता, हबीब अॻ में ॾिसी मोटी आया। फरमायो फिक्र न कयो, ॾणती न कयो, का ड्रिजण जी ॻाल्हि न आहे, मां ॾिसी आयो आहियां, ख़ैर आहे ख़ैर आहे। सुभान अल्लाह। पोइ हजरत अनस तो चवे त हुजूर के ॾिठोसीं त हजरत अबू तलहा जे घोड़े जे मथों सवार हुया। मा अलैहि सरजुन फी उनक़िही सैफुन। उन घोड़े जे मथा संज बि न रखो, संज रखण में देर थींदी आ, संज बि पियल न हुया। ऐं मदीने वारे साईं जे गिचीअ में तलवार लड़की रही हुई। ही मुझे दिलबर नबी जी बहादुरी ऐं पहलवानी जो वाक़ियो। सुभान अल्लाह। हजरत अनस तो फरमाए त हबीबन करीमन फरमायो त महबूबन जे कुल्हे मुबारक में तलवार लड़की रही हुई। मुश्किल वारे वक्त में दुश्मन जे साम्हूं जेकॾहिं हथियार खणी निकिरजे त इहा बि मदीने वारे साईं जी सुन्नत आ। शिकारपुर वारो अगर को खौफ या हिरास जो माहौल पैदा थे तो लिकी न वेहंदा कयो, खरन में छुपी न वञो। मुझे नबी जी सुन्नत आ, मैदान में निकरो ऐं माण्हुनि जा मददगार बणजी निकरो, जीअं मदीने वारो साईं मदीने वारनि जे लाइ छप्पर ऐं चाम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
जे घोड़े ते हुजूर अचन पिया फरमान पिया लक़द वजदतहु बहरा, वाह जो अबू तलहा जो घोड़ो आ हलण में एड़ो ॾिठुम जीअं दरियाव हलंदो आ, जिए बिना संजन जे चढ़ी ऐं एड़ी जो हई मास त वाह जो तुंहिंजो घोड़ो ड्रोड़न में भलो आ। घोड़े सवारी करण, तीर अंदाजी करण, तलवार सां या हथियार बाजी सां, इहो मुझे दिलबर नबी जी सुन्नत आ। पंहिंजो भी बचाव कबो त ॿियनि जो भी बचाव कबो। सुभान अल्लाह। रिकाना नाले हिकिड़ो पहलवान अरब में मशहूर, जैसा मल्ह केर विड़ी न सघंदो। मल्ह जो कारीगर, पुट मल्ह जा हूंदा आहिनि गुर, मल्ह जा हूंदा आहिनि अखर, जेके पहलवाननि खे ख़बर हूंदी आहे। पूरे अरब में मशहूर पहलवान रिकाना हबीबन करीमन जी खिदमत में आयो, चवण लॻो साईं वाइज़ तकरीरूं कुरान हदीस तुंहिंजूं जाम ॿुधियूंसीं, मां आहियां मल्ह, मूंखे आहे मल्ह जे फन में मुहारत। हाणे जेकॾहिं तव्हां मूंसां मल्ह विढ़ो ऐं मूंखे दसे वञो त मां कलमो पढ़ी मुसलमान थींदुसि। हाणे हुजूर फरमाइनि हा दादा मां हाणे मल्ह विढ़ण जे लाइ त कोन आयो, मां अल्लाह जो नबी बणिजी आयो आहियां। कलमो पढ़णो अथई त पढ़जे, न त मल्ह छाजी विढ़ंदे। हुजूर चवनि हा त सही हुयो न, पर हुन जी दिल खे त तसली न मिले हा न। अर्ज़ो करे साईं मां कलमो पढ़ंदुसि, मुसलमान थींदुसि, पर जे मूंखे मल्ह में मारियो त साईं फरमायो हली आ अच मैदान में। जैसे मूंखे ख़बर था सुञाणो था केर आहियां, फरमायो हा तू सारे अरब जो मशहूर मल्ह आहीं, पहलवान आहीं, वॾा वॾा बहादुर, तो तोसां अॻियों संदरो ॿधी पी न सघंदा आहिनि, पर अॼु तुंहिंजो मुक़ाबिलो मोहम्मद मुस्तफ़ा सां। रिकाना बि सियाणो हो, चईसी मल्ह त विढ़ंदो, पर पंहिंजी नबवी रूहानी पंहिंजी जेका मलकी कुवत अथव उहा इस्तेमाल न कंदो। मूंखे ख़बर आ तो में ताक़त एतिरी आ जो आंगुर जो इशारो कंदो ही त चंड अधो अध थी पवंदो आ। तुझे ताकत जी मूंखे ख़बर आ, जे उहा रूहानी ताकत इस्तेमाल कयई त मां न मल विड़ी सघंदो साए। महबूब पंहिंजो उहो बातनी पावर न इस्तेमाल कजांइ, मूंसां सौ सिधो मल विड़। साईं फरमायो हलिया मैदान में। जेॾी महिल रिकाना साम्हूं आयो ऐं मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम, हाय हाय मां तो समझा तो बख्त तो इन्हें जो फलो हो जेके अज मदीने वाले साईं जो भाकुर नसीब थियो। भाकुर विझी ऐं महबूबन हीअं जो कयो तो वञी फाको करे किरियो। अजब आ साईं, पहलवान वॾा वॾा मुझे साम्हूं न मुकाबले जे लाइ ईंदा आहिनि, तव्हां त मूंखे ईअं किरायो जीअं ॿार खे किराए छॾिबो आहे। अञा मुझा पैर ही न खुता सही मां समझुस न त कीअं किरियो आहियां। हाणे हिकिड़ो भेरो वरी मल जोड़ी थे, साईं फरमाया वरी अच। हबीबन फरमाया हाणे तैयार आहीं, वरी न चइजे त मां तैयार न हुउसि, चइजे हाणे तैयार आहियां। जेॾी महिल मल हबीबन करीमन जे साम्हूं आयो त हुजूर जन हीअं जो कयो तो फको करे किरियो। उथियो आ कपड़ा छंडे चे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब मां चवां थो त बराबर तू अल्लाह जो सच्चो रसूल आहीं ऐं हिन फन में भी तू इमाम आहीं। सुभान अल्लाह। आखिरी नारो नण बिया सब भली हजरत
अनस रजी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़हरुल लौन, महबूबन करीमन जो रंग मुबारक चेहरो मुबारक इये हुयो जिए चमकदार चांदी हुंदी आ, ये रोशन ये तजल्लियों नींदड़ ये रोशन चिमकंदड़ मुझे नबी जो रंग हुयो। ऐं जेडी मल महबूबन जे पेशानी ता महबूबन जे गलन ता जेडी मल पत्थर जा कतरा किरंदा हा त इए लगंदो जिए सच्चा मोती हलंदा वञन। आई उन्हें पत्थर मझा ये तो खुशबू निकरंदी हुई जो न के मुश्क में न के अंबर में न के अतुर में न के सेंट में एड़ी खुशबू हुई जेका दिल पर मोहम्मद जे पत्थर में खुशबू हुई। वल्लाहि वमा मसिस्तु हरीरन वला दीबाजन अलियन मिन कफिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जो कसमा त एड़ो को पट एड़ो को रेशम नरम न हुयो मुलायम न हुयो जेड़ी दिल पर मोहम्मद जी तरी मुबारक नरम हुंदी हुई। वला शमिम तुरीहन कत औ अरकन कत अत्यब मिन रीहिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाए तो तमु एड़ी का खुशबू एड़ी का वणतड़ बूए न सिंघी जेड़ी दिल पर मोहम्मद जे पघर में खुशबू ईंदी हुई। मुला जे कुछ तो नबी असा वांगुरा उन्हें जे पघर मां भी खुशबू ईंदी हुंदी। बुधायो बुधायो हाँ जे न बटे ॾींहं लक्स साबुण न हणे तो घर वारी भी पासे में वेहणो न ॾिएसि। हाँ सुभान अल्लाह। हिय मुझे सोने नबी दुआ जा हथ कया इस्तिस्का जी नमाज जे वक्त में हिय जो हथ कयूं त हत्ता युरा बियाद इबते हबीबन जे बगल मुबारक जो ज़ाहिर थियो त उन में इए चमक नजर आई जे चोडी जो चंड चिमकंदो आ। पघर जा कतरा जो किरिया असा भी चे तो हुजूर जे बगल मुबारक मां पघर जो टेपो मुझे मथा किरियो। अल्लाह जो कसमा एड़ी खुशबू एड़ी सुरहान मु जिंदगी में न सुंगी जेड़ी हुजूर जे बगल मुबारक मां पघर मां खुशबू मुके। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शाह मुझे नबी जी वसफूं बुधाया नबी जा ओसाफ बुधाया शिकारपुर वारा यहाँ ठरी पवंदी चो सल्लल्लाहु अलैहि या यो हजरत अनस रदी अल्लाह ताला अन्हु मुझे दिल पर नबी जे दर जो खातिम हुयो हुजूरी में वेहण वारो हबीबन करीमन जी जुत्ती मुबारक जोड़न वारो डंदन मुबारक खणन वारो चेतो 10 साल मदीने वारे साईं सा 10 साल गड रहियो से खदम तो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशर सिनीन 10 साल हबीबन जी खिदमत कया में ला वल्लाह मा सब्बनी सब्बतन कत 10 सालन में मुझे सोने नबी कदे तिखो थी मूसा न ॻाल्हायो। बुढ़े ध्यान कजाए
नबी जा आशिक त असां सभई सदायूं त आहियूं आशिक इंशाअल्लाह आशिक आहियूं अल्लाह आशिकन में जियारींदो ऐं आशिकन वारो मौत न नसीब कंदो पर मिठा इश्क जी दावा सोली हुंदी आ आशिक ही त थी ॾेखार नबी जे तरीक़े ते हली ॾेखार हां 10 साल हजरत अनस तो फरमाए हबीबन जी खिदमत कयम पर कदे मुखे छिड़ब न ॾिनऊं कदे तिखो थी न ॻाल्हायूं वला कालली उफ़िन कत कदे भी मुखे उफ़ न चयऊं वला कालली शैइन लिशैइन फअलतहु लिम फअलतहु को कम मा करे वेंदोस हुजूर इए न चयो त हिय छो कई हिय न करिया हूं न करिया कदे तिखो थी न ॻाल्हायूं मुझे महबूब में मिठा जजा मण हुया जदे भी ॻाल्हाईंदा त मिठो ॻाल्हाईंदा नरम ॻाल्हाईंदा हुया ओ मिठा अज बराबर असी आशिक रसूल त आयूं पर घर वारी न थोड़ा मिर्च सवाया विजे बोड़ में जी केडी मल गरीब का को लूण सवायो पइजी वने पोडिस जे आशिक रसूल जा हां ओ मिठा थोड़ी गलती सही न सकंदो ही जे ऑफिसर ही को पट्टे वालो को सही टाइम सा चाहे त न प्यारे को तुझे खादिम पुट तुझो घर जो भाती तुझो सही तुझे तबियत ते न हले तो ओडी मल तू आग बगोला थी वींदे ओडी मल गुस्से में कावड़ में चिड़ में अची वींदे पुट ये कावड़ू या चिड़ यो गुस्सो सोने नबी जो तरीको ना है नबी जो तरीको प्यार और मोहब्बत वारो मा दरब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इम्रातुन लहू कत मदीने वाले साईं पंजी ज़ाहिरी पूरी जिंदगी मुबारक में कदे पंजी घरवारी के कदे हथ सिधो न कयो कदे पंजे खातिम के मार न कढियूं मदीने वाले साईं पंजे हथ सा कदे के ईज़ा न पहुंचायो ऐं असा जा मौलवी साहब सही वड्डा डंडा खयूं वेठा आहिनि डंडा मास्तरन जी त ॻाल्हि ही न थो कयां छो त उहे त खातो ही ॿियो आहे पर जेके आलिम सगोरा ज़ंजीर बि ॿधियूं वेठा अथई तालिबन खे नेल ऐं नीर बि हयूं वेठा अथई तालिबन खे ऐं मोचड़े जी बि रीह थी पवे डंडे जो बि वस्कार थो पवे जे नबी जो आशिक आहीं त मुंहिंजे नबी जे तरीक़े ते हली ॾेखार मुझे नबी जा 1.25 लाख शागिर्द हुया 1.25 लाख ओ मौली साहब ओ मदरसन वारा आलिम सगोरा सदको वना मा तुंजी जुत्ती जे मथा अल्लाह तुंजो वडो शान कयो आ नबी जे दीन जो ठेकेदार तू आही पर मुखे बुधाए त मदीने वाले साईं त कदे के लठ को न आई मुझे सोने नबी कदे के मारियो न हुयो भिटाई भी फरमायो त हथा हबीबन कदे को न दुखो हुयो हथा हबीबन कदे को न दुखो हुयो ये डंडा हण के जी सुन्नता ये मारू कढण के जी सुन्नता मुझे सोने नबी तो प्यार सिखारियो अल्लाह तो फरमाए फबिमा रहमतिम मिनल्लाह लिंत लहुम वलौ कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्ब लनफद्दू मिन हौलिक ए मुझे सोना हबीब अल्लाह जी रहमत जे सबबो तू नरम थी पे तू मिठो थी पे तू प्यार वारो थी जेकरे तू सख्त दिल हुजिया जेकरे तू तुरशरू हुजिया लन फदू मिन हौलिक हबीब जेकी तुझे चौधारी गुलाम गड्डु थिया हन ये भजी वजन हा हटी वजन हा पर तुझे प्यार इनन के मोहे विदो जेके तीरन सा तलवारुन सा नेज़न ऐं भालन सा न कुठा मुझे नबी जे कुर्ब उनन के कुही विदो
ओ तुंजे शाही दस्तर खान मथे मेहमान हजारे मान रुगो तुंजे जुल्फ जे बंद कमंद विधा तुंजे जुल्फ जे बंद कमंद विधा जिंदान हजारे मान रुगो तुंजे जुल्फ जे बंद तुंजे जलवे जमाल जी इश्वगरी कया मुल्क मुती वसी वरी है छा जिन मलाइक देव परी इंसान हजारे मान रुगो तुंजे जुल्फ जे बंद उदो सवा लख असहाबी ने जेके हुजूर जे मदरसे में पढ़ी निकता बिलाल हबश खां आयो सुहेब रूम खां आयो सलमान फारिस ईरान खां आयो पंजा वतन छड़े दिल पर नबी जे दरबार में अची शागिर्द बनजी रहा साईं फरमाइन था इन्नमा बोइस्तु मुअल्लिमा मां मोहम्मद करीम उस्ताद बनजी सेखारींदड़ बनजी आयो आया दुनिया वारन के सेखारण आयो आया सवा लख सहाबन के पढ़ायूं सेखारियूं पंजे मदरसे में के मुफस्सिर थी विया के मुहद्दिस थी विया आलिम थी विया फकीह थी विया बोलियुन जा इल्म उन्हन के अची विया उसूल ऐं फुरूअ जा इल्म उन्हन वट अची विया साइकोलॉजी जा माहिर बनजी निकता एम्ब्रियोलॉजी जा माहिर बनजी निकता ज़ूलॉजी ऐं बॉटनी जा माहिर बनजी निकता फिजिक्स जा माहिर बनजी निकता हुजूर उन्हन के रुगे कुरान न पढ़ायो हुजूर उन्हन के तिब पढ़ाई डॉक्टरी पढ़ाई साइंस पढ़ाई खत्ताब जे उठन चारण वारो खत्ताब जे उठन चारण वारो उमर फारूक सारी दुनिया जे मथा हुक्मरानी करण वारो बनजी वियो किथे सेहोन किथे जेहोन तई उन्हन जा घोड़ा वनी पानी पियंदा हा असाबी पियो चे कर जिथे वनी वस उमर जो दौरे खिलाफत तू जिथे वनी वस तुंजो मीह वसंदो उन जी खिराज ढल मदीने ने मोटी इंदी इस्लाम जो दायरा हदू एतरा उमर जे दौर में वधिया जो 36,000 शहर हजरत उमर फतह कया है घणा शहर गाला गाला 36,000 शहर फारूक आजम फतह थिया हैं फारूक आजम जे दौरे खिलाफत में हुजूर उहे सियासतदान पैदा कया मुफस्सिर पैदा कया मुदर्रिस पैदा कया सारी दुनिया जा रहबर ऐं रहनुमा मदीने वाले साईं जे मदरसे मजा पैदा किया हां मदरसे में जा के हिफ्ज जी सनद मिलंदी आ के आलिम जी सनद मिलंदी आ पर मदीने वाले साईं जे मदरसे में जा रदी अल्लाह अन्हुम वरदू अन्हु जी सनद मिली हां पर मुझे नबी त के बार के मारियो कोन हो के सहाबी के मारियो कोन हो लठ इस्तेमाल कोन कई हुई हुजूर त प्यार सा पढ़ायो हो मोहब्बत सा पढ़ायो हो अल्लाह जो प्यारो नबी उन जी खूबी चाहे हजरत अनस तो फरमाए त 10 साल मु दिल पर नबी जी खिदमत कया पर कदे मुखे उफ न चे हां ओ घर धणी जेकने अल्लाह तुझे निकाह में हिकड़ी या 2 सालूं ॾिनियूं थई बिन वारो तो कोको हुंदो एकड़ो पे चेसे हिकड़ी साल होयो वरी बी परणियो आया त पेरी के वरी जाम चोरे जो फाटक टपाई जगयो अरे भाई वो की जैसे ने के फाटक टपाई मां जो समझा न तो तुनी का जैसे ने के तलाक ॾिनी तो मुझो सदोरा जे न पियो हलाए सकी त बियो निकाह छो कई हां ओ बेटा मुझे सोने नबी के 9 अज़वाज मुतहरात हुयूं मुझा सोना हबीब उन सा अदल रखियो इंसाफ रखियो कदे के पंजी घरवारी के थप्पड़ भी न हुयो कदे के घरवारी के मार कुट न कयो
पंजे बचड़न सा प्यार सेखारियो किया तो आलमन का कोन बुधो आ हसनैन करीमैन इंदा हा तो सोना हबीब हिकड़े कुल्ले ते इमाम हसन बे कुल्ले ते इमाम हुसैन वेली सच्ची बुधायो शिकारपुर वाला कदे तहां पुट के कुल्ले ते खणी बाजार दे निकतायो सच सच्ची बुधायो सुन्नत आ न नबी जी सोने नबी इमाम हसन हुसैन के खयो हो ना छो खयो दुनिया वारन के सेखारन प्या त बच्चन जी तरबियत हिय कबिया परवरिश हिय कबिया औलाद के प्यार हिय दिबो सुन्नत आ न सोने नबी जी दाढ़ी नबी जी सुन्नत आ पटको नबी जी सुन्नत आ बच्चे के कुल्ले ते खण नबी जी सुन्नत हां सुभान अल्लाह अमीर बिन अबी सलीमा तो रिवायत करे तो मां नंढड़ो हुस बारड़ो हुस हिय जो आयुस तो हुजूर जन जे क्यों टोकरो रखियो हो मेवात जो छा जो तो हुजूर जन मां जो परे बिठो हुस न तो मुझे सोने नबी फरमाया या बुनई ए मुझा पुटड़ा बुनई तस्गीर आई प्यार आई मोहब्बत जो लफ्ज आ जेकरे प्यार मां के सडबो आ न तो उन्हें के सडबो ओ बचड़ा ओ पुटड़ा ओ मुझे अखियन जा तारा बचड़े के सडबो हाने इयो केर हुयो एकड़ो असाबी सगोरे जो पुट हुयो न इमाम हसन हो न इमाम हुसैन हो न हुजूर जो पंजो शहजादो कासिम हुयो न हुजूर जो पंजो फर्जंद इब्राहिम हुयो पर ही असहाबी जो पुटड़ो हुयो मुझे नबी जो प्यार ॾिसो शिकारपुर वारो मुझे नबी जो बचड़न सा प्यार हाने हिते मिसाल बारड़ा वेझो इंदा न को आलिम आयो को पीर आयो बुजुर्ग आयो तो बारन के थी छोरा तू परते हट हट छोरा परे कंदा है या न बारन के धिका दींदा है हटाइंदा है पर न इनन बारड़न के बि आलमन बुजुर्गन जे वेझो अचण दियो त ये सिखन हाने बुधो मुझे सोने नबी किया बच्चन जी तरबियत पे कई जदों मां परे बीठो हुस हुजूर जे वेझो वडा वडा असहाबी जलीलुल कदर असहाबी बीठा हुया मां परे बीठल हुयस हबीबन फरमाया बुनई ए बचड़ा हेलेता ओ पुटड़ा मुझे वेझो था जिरमल मां वेझो आयुस तो मुझे लजपाल नबी मुखे पंजे पासड़े में विहारियो पासड़े में विहारे ऐं फरमायो त समिल्ला कुल बियमीनिक व कुल मिम्मा यलीक ओ बचड़ा पेरी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ पोखा किया खा पेरी पेरी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी पोखा पुत्र सच्चे हथ सां खाई जाए पुत्र पंजे पासड़े ॾों खाई जाए हाँ कुर्बान या रसूल अल्लाह तुझे प्यार त मां सदके वञा तुझी तरबियत त मां कुर्बान वञा मुझी जिंद जान खोरे छॾिया नबी तुझे नाले ता किया बच्चन जी तरबियत प्या कने औलाद जी सेखारन प्या त औलाद जी तरबियत ही कनी प्यार सा सडे पंजे वेझो विहारण वरी उन्हें के तालीम ॾियण त बच्चा मानी खाइजे या खाधे जी शे खाइजे त अवल पढ़जे पुत्र खाइजे त सॼे हथ सां खाइजे पुत्र खाइजे त पंहिंजे पासे ॾों खाइजे हाणे सेखारी जो नथो न ॿार तुंहिंजा हेॾा वॾा कोई खॿे सां वेठा था खाए आहे या न हाँ सेखारींदे जो न त छा सिखंदा ॿारड़ा तुंहिंजा आहिनि पर उहे जो वेहनि था न पाट में तो पराए पासे ॾों बूटी छिके कढी वठंदा को कतरो हुंदो बटाले जो या सही मुझा का बूटी हुंदी या को चणो हुंदो तो छोरो गोले गोले वो कढी खाई उन्हें के सेखारियो जो तो एड़ो आ अब गाल समझो था या न हाणे मां बहराड़ी में मां हिकिड़ो तबीब आहियां तबीब बहराड़ी में वेंदो आहियां न त मायरूं बचड़नि जी तरबियत कीअं थियूं कनि ओ पुट पिणे को बुझा त ॾे
ओ छोरा एक काना घेन पिणे कुंबटे काने त मारी खुश पिया थी। अरे ना मुराद हियर एक काना हण दी सेखारी से ते यो वडो थी तो हण दी काना ना। समझो था कौन था समझो। वो मिठा पंजे औलाद जी तरबियत करनी आ उनन के सोहनी तालीम नंढपण में ही सेखारनी आ। चवंदा आहिनि ॿार ई मुछ जो वार जाॾे वराए ताॾे वरे आहे। हाँ उनन के जेका शे सेखारींदे सा सिखंदा न जेका उनन के तालीम ॾींदे सा उहा पिराईंदा न। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों सही मुस्लिम की हदीस आ हजरत जाबिर बिन समूरा रदी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे सल्लैतु मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल ऊला मु मदीने वारे साईं सा पहरी नमाज गडजी पढ़ी। हबीबन जे पुठिया दिलबर नबी जी इक्तदा में मु नमाज पढ़िया। वाह वाह असहाबी तांजो शान हुजूर इमाम हन त जमायती असहाबी जेडी मल असहाबी नमाज था पढ़न चवन था पुठी हिन इमाम जे आहे न साहबन जो शान आहे न दिलबर नबी जे गुलामन जो शान। सुभान अल्लाह। फरमाए तो सुम्मा खरज इला अहलिही व खरजतु मअहू हुजूर नमाज पढ़ी पंजे हवेली दे हलिया ने त मां बि हुजूर जे पुठिया पुठिया हलण लगुस। हबीबन जे पोया पोया हला पियो अग्या मुझो दिलबर नबी आ पुठिया मां जाबिर गड पियो वञा। फस्तकबलहू विल्दानुल मदीना हुजूर जी निकता त मदीने जा नंढड़ा नंढड़ा बारड़ा मुझे दिलबर नबी जे अग्यों अची विया। हाय हाय कुर्बान वंजे इन्हन बारड़न जे कदमन जी खाक ता जेके दिलबर नबी जे सामू आया हिन। फजल यमसहू खती खती अहदहिम पो मदीने वारा साईं छा पिया कने जो उन्हनि बारड़न जे उन्हनि जे गलन ते शफकत जो हथ पिया लाइने उन्हें बचड़न सा प्यार पिया कने। पो वाहिदन वाहिदा हिकु हिकु करे ये न त कन खे प्यार ॾियन कन खे न हड़नी के प्यार पिया ॾियनि उन्हनि जे गलन ते पाक हथ पिया घुमाइनि। फअम्मा अन फमसह खती पो हज़रत जाबिर थो चए त मां बि वेझड़ो वियुसि त मन कुर्ब वारो हथ मूंखे बि लगी वञे। साईं यो हथ बि त को हथ आहे न जी यो हथ बि त को हथ आहे न। असाबी खे होड़ में सूर पियो आयो हबीबन वटि या रसूल अल्लाह होड़ में सूर आहे। हबीबन ही हथ घुमाइस चए तो सूर ॼण हुयो ई कोन सूर त छॾे वियो पर जिथे हबीबन हथ लातो न चए तो उन मां मुश्क जी खुशबू न पई वञे। हाणे को माण्हू आयो चई ता मूंखे होड़ में सूर आहे त असां बि हीअं कयो जो पंहिंजो हथ उते लातई जिते हुजूर जन जो हथ लॻो। छा पियो चवे
बिस्मिल्लाह अला मौज़े यद रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे नाले सां ऐं जिते मोहम्मद मिठे जो हथ लगो आ उन जाइ जी बरकत सां हीअं हथ घुमाए वरी हुन दर्द वारी जाइ ते लगाए त सूर ख़त्म। कंहिंखे पेट में सूर आ पंहिंजे गल ते हथ घुमाए हुन जे पेट खे हणे त पेट जो सूर ख़त्म। कंहिंखे मथे में सूर आ, कंहिंखे सोज आ, कंहिंखे फट फुरड़ियूं हिने पंहिंजे गल ते हथ घुमाए वरी हुन जे उन जाइ ते हथ घुमाए त दर्द हलिया वञनि, मर्ज़ हलिया वञनि। हबीबन त हिकिड़ो भेरो हथ लाथो पर सारी जिंदगी हू हज़ारनि जे लाइ इलाज करण वारो बणजी वियो। न चयो सुभान अल्लाह। हाँ हज़रत साद बिन अबी वक्कास बीमार थी पियो हबीब करीम उन खां पुछण जे लाइ। हज़रत साद तो चए सुतो पियो हुजां, बिस्तर ते सुतो पियो हुजां, उथण जी मूं में सिकत न हुई, नहीव थी वियुसि, नकाहत अची वई, उथण जी कोशिश कयमि उथी न सघियुसि। हबीब ने इशारो ॾिनो त सुतो पियो हुजे। हुजूर वेझो आया ऐं पंहिंजे करम वारो हथ मुंहिंजे सीने ते रखियो। फरमाए थो त जेॾी महिल हथ सीने ते रखियूं त मुंहिंजो हियां ठरी पियो। इएं पियो सम्झां त एॾी राहत ऐं सुकून मिली वियो जो दर्द विया, मर्ज़ विया, बीमारी वई ओॾी महिल जोॾी महिल चङो। पर चए थो जेसी ताईं वो असाबी जेरो हुयो तेसी ताईं उन जी छाती में चवंदो मूंखे राहत ऐं सुकून ऐं सुरूर थो मिले जो हिकु भेरो हबीब जो हथ लॻी वियो। ओ जंहिंजे हथ खे ख़ुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे ख़ुद पाण चयो परवर महबूब मोहम्मद आ मुंहिंजे दिलड़ीअ जो दिल पर महबूब मोहम्मद आ। अल्लाह ॾियण ते आ वंडो हथिया भी बनजे। अल्लाह ॾियण ते आ वंडो हथिया भी बनजे। वो सोनो सखी सरवर महबूब मोहम्मद आ। सुभान अल्लाह। असां भी सगोरो तो चवे फजल यमसौ खत्ते अहदिहिम वाहिदन वाहिदा व अम्मा अना फमसह खत्ती फवजदतु लियदिही बर्दन व रीहा। हजरत जाबिर तो चवे हिक हिक बारणे के गलन ते हथ हबीब घुमाईंदा पिया वञनि। पो मां बि अॻियों वञी गल पेश कयो आ त दिलबर नबी मुंहिंजे गल ते भी हथ फेरायो। चए थो फवजदतु लियदिही बर्दा हबीबन जे हथन जी थधाण मूंखे राहत मिली वई ऐं हबीबन जे हथ में मूंखे खुशबू महसूस थी का अन्नमा अखरजहा मिन जूनत अत्तार। जिए अत्तारीअ जे दबुले मंजा हथ निकरंदो आ त हथ खुशबूदार हूंदो आ। मुंहिंजे दिलबर मोहम्मद जो हथ इएं सुरहो ऐं खुशबूदार हुयो। सुभान अल्लाह। पूरी जिंदगी उन्हें असाबी जे गल मां उहा मुश्क जी खुशबू खत्म न थी जिते दिलबर मदीने वारे साईं जो पाक हथ लगी वियो। अल्लाह करे शिकारपुर वारा चल इहो पाक हथ असां के भी नसीब थी। चल हुजूर ये खणी शफकत जो हथ फेराइने त ही भी मुंहिंजो गुलाम आ, मुंहिंजे मिलादन मल्हाइण वारो, मुंहिंजे शान ॻाइण वारो, मुंहिंजो गुलाम सॾाइण वारो। जे हबीब राज़ी थी पवन त दुनिया में आखिरत में बेड़ा पार। चओ सल्लल्लाहु अलैहि या
मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत अनस बिन मालिक तो रिवायत करे, ये हदीस भी सही मुस्लिम जिया। मुझे सोने हबीब जो असाबी तो चवे, दखल अलैना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकाल इंतना फअरिक। हबीब असां वट आया, फ़काल इंदना, पो केलूलो कयूं, मंझंद जी निंड कयूं, मंझंद जो आराम कयूं असां वट। हुजूर आरामी थिया आहिनि, हुजूर लेटिया आहिनि। फ़अरिक, हबीबन जे बदन मां पघर निकतो आ। वजाअत उम्मी बिकारूरतिन फजअलत तसलितुल अरकफिया। पो मुझी अम्मड़ बीबी उम्मे सुलेम आई, छा कयई जो हबीब आरामी हुया ऐं हुजूर जो पघर रोड़न लगी, शीशे में विझण लगी। पघर रोड़ींदी शीशे में विझंदी वने, तेरी मल फस्तैक़ज़न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब जाग्या आहिनि, अखियूं मुबारक खोलियूं तन। फ़क़ाल या उम्म सुलैम मा हाज़ल्लज़ी तस्नईन। साईं फरमाइनि था, ए उम्मे सुलैम, ही छा पई करी, ही छा पई करी। कालत हाज़ा अरकुका नजअलुहु फी तीबिना। हबीब, ही हमारे पाक बदन जो पघर हुआ, यो पघर गड्डू करे अतुर बनाए थी रखा। ईदुन जे दिहाड़न ते पंहिंजे बच्चन के अतुर लगाईंदसि तव्हांजे पघर पाक जो। ओ मिठा माखी ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे। अतुर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुरहो जिस्म आहे। कयई थोरने मथे थोरा, गरीबन जे मथा मदनी। कयई थोरने मथे थोरा, फकीरन जे मथा मदनी। फकीरन बे वसीलन जो रखियो तो ई भरम आहे। फकीरन बे वसीलन जो रखियो तो ई भरम आहे। मिठा माखी ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे। ओ मुझे दर्द ने संदो दारू, तुंहिंजो दीदार आ दिलबर। हाय हाय हाय। ओ मुझे दर्द ने संदो दारू, तुंहिंजो दीदार आ दिलबर। तुंहिंजो जलवो मुंहिंजा जानी, तुंहिंजो जलवो मुंहिंजा जानी। मरीज़न ले मलम आहे। तुंहिंजो जलवो मिठा जानी, मरीज़न ले मलम आहे।